अपनी तबीयत औरों से जुदा लगती है कि अपनी तबीयत औरों से जुदा लगती है। मैं सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है। कभी हमसे राजी कभी हमसे खफा, ये जिंदगी बता तू मेरी क्या लगती है। ॾाढी भली महफ़िल ॿुधाई फ़क़ीर गुलज़ार अली ऐं फ़क़ीर अख्तियार अली ख़ुश्क। ऐं हाणे गुज़ारिश कजे थी हिकु मशहूर सूफ़ी वैरागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी ऐं संदनि साथियुनि खे त पाण अचनि ऐं पंहिंजी महफ़िल ॿुधाइनि। उन खां पोइ परे खां कई आयल असांजो महिमान वैरागी फ़क़ीर मुनवर अबड़ू ऐं साईं सदरुद्दीन शाह जेके पंहिंजी महफ़िल ॿुधाईंदा। ऐं उन खां पोइ साईं वज़ीर अली शाह बादशाह जेको पंहिंजी महफ़िल ॿुधाईंदो। त हाणे गुज़ारिश कजे थी फ़क़ीर ख़ालिद भट्टी ऐं संदनि साथियुनि खे त पाण अचनि ऐं पंहिंजी महफ़िल ॿुधाइनि। संगत जे इसरार ते एजाज़ साईं जी सिटूं आहिनि त मोहबता वखर अहिड़ो, मोहबता वखर अहिड़ो विराईंदे कमाईंदे। मोहबता वखर अहिड़ो विराईंदे कमाईंदे, मोहबत खे जे हीअं सां हंडाईंदे कमाईंदे। मोहबत कई न वेंदी आहे, मोहबत थी वेंदी आहे जाग। मोहबत नायाब आहे जे पाईंदे कमाईंदे, मोहबत खे जे हीअं सां हंडाईंदे कमाईंदे। तरे भगी किंगरी, हाजी साईं, तरे भगी किंगरी थला फेरा दे, हाणे न कोने तब सलाड़ी वते साथ सां। एक दफ़ो ॿीहर साईं बहादुर फ़क़ीर लगारी जे हिन 96 सालियाने उर्स मुबारक ते आयल सभिनी फ़क़ीर फुकरान रागिन विरागिन सिक वारनि खे फ़क़ीर साईं जे पांजड़नि खे तारिक फ़क़ीर शेरमोन लगारी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद भेज पागा। दोस्त फरमाइश कंदा आहिनि शाकिर शुजा आबादी जो सिटूं आहिनि त मेरे इश्क दे विच मशकूक न थी, न अज तक गलत निगाह कीती। तेरी हर मुलाकात असां इंज कीती जिवें मूसा नाल खुदा कीती। न कमी कीती कोई इबादत दे विच, न खतरा दी परवाह कीती। एक तैनू रब नहीं कह सकिया, बाकी सारी रस्म अदा की। जदा कर तेरे नाल वास्ता थिया है, हर वक्त नमाज कज़ा पढ़दा। नहीं फुर्सत मिलती तेरे दर तू, आधी रात नमाज इशा पढ़दा। हर नमाज विच भुल वेंदा, हर नमाज वला वला पढ़दा। मैं भी तो शाकिर कोई खबर नहीं तो मैं सजदे विच क्या क्या पढ़दा। खैरात न दे पहचान तकर तेरे दर ते कौन फकीर है। खैरात न दे पहचान तकर तेरे दर ते कौन फकीर है। घर बैठे चन इनकार न कर, असा मंगसी ना जागीरे। बुआ खोल के देख मैं शाकिर हाँ, जेको रोल दिता तकदीरे। हम जिनको अपने नज़्मों का उन्वान बनाया करते थे, लफ्जों का बना के ताजमहल कागज पे उतारा करते थे। वो हमको अकेला छोड़ गए, वो हमको अकेला छोड़ गए, सब रिश्तों से मुंह मोड़ गए। वो रास्ते सारे सुनसान हैं, वो प्यार कहाँ अब बाकी है। अब क्या लिखें इस कागज पर, अब क्या लिखने को बाकी है। एक शख्स को हमने चाहा था, एक शख्स को हमने चाहा था, एक रेत पे नक्श बनाया था। वो रेत तो कब की बिखर गई, आसार कहाँ अब बाकी है।
अब क्या लिखे इस कागज पर, अब क्या लिखने को बाकी है। हुनते मयारू से कन महदूद आ जन जी नजर, हुनते मयारू से कन महदूद आ जन जी नजर, पर जेके वसीउल आइन हुआ तन चयो हीअ यर चरी, हीअ दिल चरी बेहद चरी, जीअं झल तीअं वेतर चरी। हिन चरीअ दिल जे हथ में कई चिमियूं गोयूं पयूं हित हलन, किन चयो दुख खां चरी, किन चयो बुख भर चरी, हीअ दिल चरी वेतर चरी, जीअं झल तीअं वेतर चरी। त हाणे गुज़ारिश कजे थी फ़कीर ख़ालिद भट्टीअ खे त पाण अचनि ऐं पंहिंजी महफ़िल ॿुधाइनि, ऐं उन खां पोइ फ़कीर मुनो रबड़ो ऐं साईं सदरुद्दीन शाह जेके पंहिंजी महफ़िल ॿुधाईंदा, ऐं उन खां पोइ